ही नंढड़ो खड्डो निकतल हो। ही तव्हांखे ॾेखारिया पियो त नंढड़ो जेको खड्डो आहे ही पुल किरी पई हुई टंडो गुलामली रोड जी 6 महीननि जे अंदर में न ठाही। पुलूं आहिनि 3 पुलनि मञा हिकिड़ी पुल जेका बाईपास वारी आहे उहा बिल्कुलु डैमेज थी तबाह थी किरी पई आहे ऐं ॿी फलकारा रोड वारी जेका पुल आहे उहा बि हाणे ख़तमु आहे। इहे चंद शहर आहिनि जेके एॾा वॾा सरहदी वारा बि कोन हुआ। हुननि हिते जेका हीअ पुल आहे उनखे पंहिंजी मदद पाण तहत गवर्नमेंट खे छॾे ज़िले बदीन जे अख़्तियारनि खे तर्क कंदे पुल जो जेको ही टुकड़ो आहे उहो ठारायो जंहिंमें हिननि पंहिंजे हड़ा वड़ा खीसे मां ख़र्च करे उहो ॾिनो। रोज लंघंदो ईंदो रोज तकरीबन 5-7 एक्सीडेंट थींदा हिते। जीअं माण्हू हूंदा उहे किरिया पिया हूंदा केॾी महिल को नुक़सानु थींदो तो असीं हुननि खे मद्देनज़र रखंदे असांजा कुझु दोस्त हुआ ओशू कोलियो ऐं उसा मोहम्मद शेख को असां मिली करे असां पंहिंजी मदद पाण ते पुल तमीर कल कराई घुर्जे त अहिड़े क़िस्म जा जेके नंढा कम आहिनि उहे वॾा सम्झी कमु कनि त जीअं आवाम जे लाइ उहे सहूलियतूं पैदा करे सघजनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर मातली।